ऐं सुभाणे 9 बजे असां हितां कराची वेंदासीं। जेको आहे फर्दर असां जेके डिमांड्स रखण वञूं था उन में सभिनि खां वॾी डिमांड आहे 6वीं गैर आइनी तरमीम। इन जे ख़िलाफ़ ऐं ॿियो वॾे में वॾो जेकी आहे 6 कैनाल्स कढिया पिया वञनि सिंधु ते, उन्हनि जे ख़िलाफ़ ही जेके कॉर्पोरेट फार्मिंग थिए पई जेको उन जे ख़िलाफ़ असांजी सिर्फ़ु डिमांड इहा आहे त को बि अहिड़ो प्रोजेक्ट जेको आवाम खे मंज़ूर न हुजे, जीअं कालाबाग डैम हुयो या जेके बि उहे प्रोजेक्ट जेके सिंध जे आवाम खे मंज़ूर कोन्हनि, उहे कॾहिं बि सिंध जी आवाम जी मंशा खां बग़ैर सिंध में ठहण कोन ॾींदा वेंदासीं। जेको आहे सभ खां पहिरीं त असां सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾींदासीं जेके असां सां गॾु शरीक रहिया आहिनि सॼी जिदोजहद में। असल में ही जिदोजहद कंहिं हिकिड़े फ़र्द जे लाइ न हुई, ही हुई हिकिड़े माइंड सेट जे ख़िलाफ़। ऐं असीं ज़रूरु निकिरंदासीं। असीं शागिर्दनि सां बि गॾु आहियूं, असीं जेको आहे सिंध जे हारी नारी सां बि गॾु आहियूं, असीं हर उन माण्हू सां गॾु आहियूं जेको मज़लूम आहे, जेको पीढ़ियल आहे ऐं इन निज़ाम जे ज़ेरे अताब आयल आहे। असीं उन्हनि जे लाइ उथियासीं ऐं असीं उन्हनि जे लाइ असां जिदोजहद जारी रखंदासीं। पहिरियों मुतालबो हुयो असांजो त SSP डॉक्टर फ़ारूक लंजार खे हैदराबाद में ट्रांसफ़र कयो वञे। ॿियो मुतालबो असांजो सिंधु ते जेके कैनाल ठाहिया पिया वञनि इन खे असां नामंज़ूर कयो ॾिनोसीं त कैनाल असां क़बूल कोन कंदासीं। टियों मुतालबो असांजो 6वीं गैर आइनी तरमीम जेकी हुई उनखे असां मंज़ूर कोन था कयूं, छो जो हिन तरमीम जे करे असांजी जुडिशरी तमामु कमज़ोर पई थिए। ठीकु आहे, असांजे 3 मुतालबा हुआ जंहिंमें सिंध गवर्नमेंट असांजो हिकिड़ो मुतालबो अॼु मञी वरितो आहे, जंहिंमें हैदराबाद मां डॉक्टर फ़ारूक लंजार खे ट्रांसफ़र करे अदिल चांडियो खे ट्रांसफ़र कयो वियो आहे, हैदराबाद पोस्टेड कयो वियो आहे। ठीकु आहे, ऐं ॿिया जेके 2 मुतालबा आहिनि उन लाइ असांजी वुकला बिरादरी सुभाणे हैदराबाद खां कराची लॉन्ग मार्च जे लाइ वञी रही आहे। असां वेंदासीं इंशाअल्लाह, पंहिंजो प्रोटेस्ट रिकॉर्ड कराईंदासीं। सिंधु ते धाणो कॾहिं बि मंज़ूर न कंदासीं।